करिया गली लगे माथ मिलन के डूंगर पवन डरी वंजन वण बरी ओबर ओबरे की न की दती यूनिवर्सिटी बाशोर शागिर्द साथी साईं जीएम सैयद लाड़काने रियासती इदारनि जे तरफा लोहार जे खून सां इंसाफ लाइ कढी पई वई। SHO SSP ऐं DIG जे हुकुम हुयो त तव्हां जेको आहे उहा रैली न कढो। इंसाफ आहे जो जेको आहे साईं मक़तूल क़ैद आहिनि। असां सम्झूं था पिया हिन मुल्क जेको तौर ते लाक़ानूनियत आहे, रियासती जबर आहे, गुंडा राज आहे, इन जे रियासती हर साज़िश खे निंदनि था पिया। तव्हां जेको आहे तव्हां पंहिंजूं टोपियूं छॾे आया हुया ऐं उहो साॻियो अशर था असां जे अंदरि पुरमन न्याणियूं आहिनि ससुई लोहार तव्हां सिंधु जी न्याणियुनि खां ख़ौफ़ज़दा आहियो। पैरोकार हथे खाली सैयद जा पैरोकार तव्हांजी करे चुको आहियो। तव्हां साबित करे ईंदड़ नस्ल ॾिनल आहियो। इन जे करे तव्हां सभ खां किरियल किरियल हरकतूं करे रहिया आहियो। वो आहे कल्ह जेको लाड़काने जे अंदरि पुरमन तव्हांखे ॿधणा आहिनि त अफ़गानी ॿधो, तव्हांखे ॿधणा आहिनि त मगवी तव्हां ॿधो था पुरमन न्याणियुनि खे, तव्हां ॿधो था पुरमन शागिर्दनि खे। मुल्क जे अंदरि इंसाफ आहे न तव्हां मुल्क जे अंदरि इंसाफ फ़राहम करे सघिया आहियो, जमहूरी हक़ ॾेई सघिया आहियो, न वरी तव्हां क़ौमनि खे इज़हार आहे आज़ादी जा। असांजो इहो मुतालबो आहे कल्ह जेका पुरमन दिल्ली ते FIR थी आहे धाड़ेल ऐं पठान अफ़गान महीने खां पोइ हुन ते FIR नथी थिए। सिंधी माण्हू जेको आहे महीननि जा महीना जेको आहे FIR कढण पंहिंजे शहीद हिदायत लोहार जे खून सां इंसाफ जे लाइ बीहनि था पिया। मुज़म्मती जे लाइ असां बीठा आहियूं, मुज़म्मत लाइ बीठा आहियूं। न्याणियुनि ते जेको आहे तशद्दुद आहे ऐं FIR ख़तमु कई वञे। FIR ख़तमु करे उन्हनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे ऐं पुलिस जेका ख़बर जे हेठि इस्तेमालु थी करे असां सम्झो हुयो पर सिंध पुलिस जेको आहे उहो भाड़ जो तरो साबित थी चुकी आहे। असां था पिया इन जे करे साईं जीएम सैयद ढूंढो आहे न अॼु ढूंढंदो छाकाणि त